भाई मोटू, तोखे ख़बर आहे इन साल 23 मार्च जो छा आहे? यार पतलू, तोखे त ख़बर आहे न, जेसिताईं मां समोसा न खाईंदो आहियां तेसिताईं मुंहिंजे दिमाग़ जी बत्ती कोन जलंदी आहे। अरे मोटू, यार 23 मार्च जो असां सिंधियुनि जे इष्ट झूलेलाल जो जनम ॾींहुं आहे, जंहिंजे उपलक्ष्य में सतना वारा हर साल श्री झूलेलाल मंदिर सतना में चेटी चंड जो वॾो मेलो लॻाईंदा आहिनि। अच्छा, अरे वाह, पोइ त हुते खोड़ समोसा बि मिलंदा ऐं मज़ो बि हूंदो। हाँ भाई बिल्कुल। ओ जो खटी आयो खैर सां ओजमालो जय हो। पोइ त यार तव्हां सभु बि मेले जी तारीख़ नोट करे छॾियो, 15 मार्च खां 24 मार्च। श्री झूलेलाल मंदिर सतना, अचणो बि अथव, नचणो बि अथव ऐं गॾिजी जय झूलेलाल। पोइ हाणे जंहिंखे लालण